बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद है भी खुश हूंदा। मां या मोहम्मद सफ़वान खान मरी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी तदरीस। पोएं सबक़ में असां टे बाब खे मुकमल कयोसीं ऐं हिन सबक़ में असां उन बाब जो इख़्तिसार कंदासीं, यानी उन जूं जेके सो मुख्या मुख्या नुक़्ता असां हिन में सम्झंदासीं। त अचो त पंहिंजो सबक़ शुरू कयूं था। हिन सबक़ में जेके असां शयूं सिखंदासीं उहे आहिनि समाज में तब्दीली अचणु ऐं न अचणु, समाजी जोड़जक ऐं समाज जो बरक़रार रहणु, सकाफ़त, सिन्नती समाज खां अॻु वारो समाज, सिन्नती समाज ऐं अॼोको सिन्नती समाज। हिननि सभिनी खे असां पोयनि ॿिनि सबक़नि जे ज़रिए सम्झी आया आहियूं, पर हिन सबक़ में असां उन्हनि खे थोरो मुख़्तलिफ़ तौर सां वरी सम्झंदासीं। सभ खां पहिरियां असां ॾिसूं था समाज छा आहे। सोसाइटी माण्हुनि या फ़र्दनि जो अहिड़ो गिरोह जिन में गॾु हुअण जो अहसासु ऐं गॾु गुज़ारण जो शऊर हुजे, उनखे समाज चवनि था। उहे हिक ॿिए सां लह विचण में अचनि था, हिक ॿिए सां हर मामले में सहकार ऐं ताउन कनि था। उन्हनि जा अक़ीदा, तौर तरीक़ा, रहणी कहाणी, रवाज, रस्मूं ऐं क़दर हिकु जहिड़ा हूंदा आहिनि। उनखां पोइ ॿियो जेको असांजो मौज़ू आहे, समाज में तब्दीली अचण ऐं न अचण जा सबब। सभ खां पहिरियां असां ॾिसूं था समाज में तब्दीली छो ईंदी आहे, उन जा सबब कहिड़ा आहिनि। पहिरियों सबब आहे त तालीम ऐं शऊर जो हुजणु। तालीम माण्हुनि जी सोच खे बदिलाए छॾे थी, उनजे करे समाज तब्दील थींदो आहे। ॿियो जेको असांजो सबब आहे उहो आहे साइंस ऐं टेक्नोलॉजी नयूं शयूं ऐं नवां ख़्याल खणी अचे थी। उनखां पोइ टियों सबब आहे मुआशी हालतूं। मुआशी तौर ते मज़बूत थियण सां रहणी कहाणी जो तरीक़ो मटिजे थो। उनखां पोइ ज़रूरतूं आहिस्ते आहिस्ते पैदा थींदड़ ज़रूरतूं नवां रस्ता ॻोल्हण लाइ मजबूर कनि थियूं। इहे जेके हुया सो समाज में तब्दीली अचण जा सबब हुया। उनखां पोइ समाज में तब्दीली न अचण जा सबब कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरियों आहे रिवायत पसंदी ऐं सख़्ती। कुझु समाजनि में पुराणनि ख़्यालनि खे मुक़दस सम्झियो वेंदो आहे ऐं नई तब्दीलीअ जे ख़्याल खे रद्द कयो वेंदो आहे। उनखां पोइ ॿियो नंबर जेको सबब आहे उहो आहे त तालीम जी खोट हूंदी आहे। जिते माण्हू अनपढ़ियल हूंदा आहिनि त उहो खेनि उहा ख़बर ई न हूंदी आहे त दुनिया केॾांहुं वञी रही आहे। ख़ौफ़ ऐं बेतबारी, अक्सर माण्हू नई तब्दीलीअ खां डिॼंदा आहिनि त उहा खेनि फ़ाइदो पहुचाईंदी या नुक़सानु। चौथों सबब आहे मफ़ाद परस्त तबिको। समाज जो उहो तबिको जंहिंखे मौजूदा निज़ाम मां फ़ाइदो मिली रहियो आहे, उहो कॾहिं बि न चाहींदो त तब्दीली अचे। इन्हनि चइनी सबबनि जे करे समाज में कॾहिं बि तब्दीली न ईंदी। उनखां पोइ टियों नंबर असांजो मौज़ू आहे समाजी जोड़जक ऐं समाज जो बरक़रार रहणु। समाजी जोड़जक कीअं हूंदी आहे, उनमें जेको आहे सो पहिरियां आहे असां वटि ख़ानदान। हीअ समाज जो बुनियादी हिको आहे जितां ॿार जी तरबियत जी शुरूआति थिए थी। तालीमी इदारा, स्कूल, मदरसा ऐं यूनिवर्सिटियूं जेके तालीम ॾियनि थियूं, उहे जेको आहे समाजी जोड़जक में शामिल आहिनि। मज़हब जेको इख़लाक़ी क़दर ऐं ज़िंदगी गुज़ारण जा असूल सेखारे थो। मईशत, रोज़गार, ख़रीद ऐं विकिरो ऐं दौलत जे विरहाङे जो निज़ाम। सियासत ऐं रियासत, कानून ठाहिण ऐं नज़्मो ज़ब्त बरक़रार रखण वारो निज़ाम। यानी हिननि जे ई करे जेको आहे सो असांजे समाज जी जोड़जक थींदी आहे। हे जेको आहे सो समाज जी जोड़जक में किरदारु अदा कंदा आहिनि। उनखां पोइ समाज जो बरक़रार रहणु, यानी समाज कहिड़नि सबबनि जे करे बरक़रार रहंदा आहिनि। सभ खां पहिरियों समाजी लाॻापा। जॾहिं माण्हू हिक ॿिए सां मिलनि था, ॻाल्हाइनि था ऐं ताउन कनि था त समाज जुड़ियल रहे थो, उहो टुटे नथो। क़दर ऐं रिवायतूं, हर समाज में पंहिंजा इख़लाक़ी मयार हूंदा आहिनि, उहे समाज खे ॿधी रखनि था। नसुल जी बका, नवनि ॿारनि जी पैदाइश ऐं उन्हनि जी सही तरबियत, त जीअं हू मुस्तक़बिल में समाज जो ज़िम्मेवारु हिसो बणिजनि, अहिड़ी तरह उहो समाज बरक़रार रहंदो। कानून ऐं नज़्मो ज़ब्त, समाज में ॾोहनि खे रोकणु ऐं इंसाफ़ लाइ कानून जो हुजणु लाज़मी आहे। यानी कानून हूंदो त जेको आहे सो ॾोहनि खे रोके सघिबो ऐं इंसाफ़ बरक़रार रहंदो। उनखां पोइ आहे गुज़रान जी शुरूआती ज़रियनि जे बुनियाद ते समाज खे टिनि हिसनि में विरहायो वियो आहे। नंबर 1 आहे सिन्नती समाज खां अॻु वारो समाज, नंबर 2 आहे सिन्नती समाज ऐं नंबर 3 आहे अॼोको सिन्नती समाज। हाणे असां सिन्नती समाज खां अॻु वारे समाज खे ॾिसूं था, यानी प्री इंडस्ट्रियल सोसाइटी, जंहिंमें वरी अञा 4 समाज आहिनि। शिकार कंदड़ ऐं माल गॾु करे रखंदड़ समाज, चरागाही समाज, बाग़बानी समाज ऐं ज़रई समाज। शिकार कंदड़ ऐं माल गॾु करे रखंदड़ समाज, हंटर गैदरर समाज जे इब्तिदाई दौर में इंसान खाना बदूश वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। खाधे खुराक जी ॻोल्हा में हिक हंधा ॿिए हंधि फिरंदा रहंदा हुआ। माण्हुनि जो घणो वक़्तु शिकार करण ऐं रोज़मर्रा जी घुर्जुनि ऐं ज़रूरतुनि जूं शयूं गॾु करे रखण लाइ झंगली मेवे ऐं ॿूटनि जूं पाणूं फटण में गुज़रंदो हो। हीअ जेको समाज आहे उहो तक़रीबन 1 लख साल अॻु शुरू थियो। उनखां पोइ ॿियो नंबर आहे चरागाही समाज। माण्हू रोज़ाने खाधे जी ॻोल्हा में निकिरंदा हुआ। हिन समाज जो दारो मदार ग़िज़ाई ज़रूरतुनि लाइ माल पालण ते हूंदो हो। खाना बदूशनि वारी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। चरागाहनि जी ॻोल्हा में हिकु जाइ छॾे ॿी जाइ वेंदा हुआ। माल खे चरागाहनि जी ज़रूरत हूंदी, तंहिं करे उन्हनि खे हिकु जाइ छॾे ॿिए हंधि वञणो पवंदो हो। हीअ समाज जेको आहे सो तक़रीबन 12,000 साल अॻु शुरू थियो।
उन खां बाद में आहे बागबानी समाज यानी हार्टिकल्चरल सोसाइटी। झंग ऐं ॿेलनि खे साफ़ करे ज़मीन जे थोरे हिसे ते मेवनि वारा वण ऐं भाॼियूं पोखींदा हुआ। हीउ समाज जेको आहे सो 10 खां 12,000 साल अॻु एशिया, लातीनी अमेरिका ऐं विच ओभर जे किन मुल्कनि खां शुरू थियो। उन खां पोइ आहे ज़रई समाज यानी एग्रीकल्चरल सोसाइटी। हिन समाज जा माण्हू पोखीराई कंदा हुआ ऐं माल चारींदा ऐं पालींदा हुआ। कणिक, चांवर ऐं कपाह मुख्य फसल हुआ। जानवरनि में गऊं, रिढूं ऐं बकरियूं पालींदा हुआ। माल ऐं ज़मीन मिल्कियत जो बुनियादी हिस्सो हुआ। हीउ समाज जेको आहे सो 8 खां 10,000 साल अॻु ज़रई इनकलाब सां आयो। उन खां पोइ आहे सिनती समाज यानी इंडस्ट्रियल सोसाइटी। सिनती समाज जो घणो दारोमदार टेक्नोलॉजीअ ते हो। उहे तवानाई जे मुख़्तलिफ़ ज़रियनि खे इस्तेमालु कंदा हुआ त जीअं मशीनूं हलनि ऐं शयूं वॾे पैमाने ते तयारु करे सघिजनि। उन ई दौर में शहरी तर्ज़ ज़िंदगीअ जी शुरूआति थी। हीउ समाज जेको आहे सो 1769 ईस्वी में सिनती इनकलाब 1769 ईस्वी में जेको सिनती इनकलाब आयो उन खां पोइ शुरू थियो। उन खां पोइ अॼोको सिनती समाज यानी पोस्ट इंडस्ट्रियल सोसाइटी। पैदावार जे तरीक़नि में वॾी तब्दीली आई। शयूं नए नमूने सां ठाहिण जो तेज़ ऐं बहितर तरीक़ो अचियो। हाणे शयुनि सां गॾु ख़िदमतूं बि अचियूं वञनि थियूं। उन ज़रिए माण्हुनि खे सुख, सहूलियत ऐं सवलाई मिली आहे। सिनती तब्दीलीअ जे नतीजे में शहरी सकाफ़त उसिरी। हीउ समाज जेको आहे सो 1950 ईस्वीअ खां पोइ शुरू थियो। उन खां पोइ आहे सकाफ़त यानी कल्चर। सकाफ़त माण्हुनि जे हिकु गिरोह जी ज़िंदगी गुज़ारण जे तर्ज़ या नमूने खे चइजे थो। सकाफ़त में ॿोली, मज़हब, खाधो खुराक, लिबास, लोक कहाणियूं ऐं फ़नून लतीफ़ा शामिल आहिनि। हिन सबक़ में असां 3 बाब खे मुख़्तसिर तौर ते वर्जायोसीं। पोयनि सबक़नि में असां उनखे मुकमल तौर ते तफ़सील सां पढ़ी आया हुआसीं। अॼु जो सबक़ असांजो हिते पूरो थियो। मिलंदासीं हिकु नए सबक़ में। ख़ुदा हाफ़िज़।